कर बाद कोठड़ी बेरास में भी पानी की सतह घटण लगी। मंचर ढंचो 1,41,000 क्यूसेक पानी सिंधु में छोड़ थियण बाद भांसईदाबाद तां ख़तरो टरी वियो। दादू, मेहर, चोई ऐं भांसईदाबाद में बचाव बंदनि वटि पानी की सतह में लगातार लाथ अचण लगी। सेवण जे 10 यूनियन काउंसिल जा 500 खां वधीक गोट पानी जे घेरे हेठि आयल। मोर सुठियल इलाइक़नि में बरसाति खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिन जा अंज वधाए छॾिया। ठठो, सिजावल ऐं मकली में भी कैंपनि बंदनि ऐं रोड किनारे खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिन खे इमदाद न मिली सघी। हुकूमती इमदाद जा मुंतसिर खैरपुर नाथन शाह वासिद पारां वाहड़ न थियण जूं दाख़िल। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोस्पर बीमारियूं पखिड़िजी वयूं। गैस्ट्रो, डेंगी ऐं मलेरिया समेत चमड़ीअ जूं बीमारियूं भी तेज़ीअ सां पखिड़िजण लॻियूं। कराची में डेंगी सबब 24 कलाकनि दौरान 7 ॼणा फौत, 115 नवां केस ज़ाहिर। पीरगोट में गैस्ट्रो बिगे पीरसन औरत ऐं मर्द फौत थी विया। खैरपुर ज़िले में गैस्ट्रो बिगे फौतलनि जो अंग 11 थी वियो। रियासती ठारूशाह ऐं दादू में केतिराई माण्हू गैस्ट्रो में मुब्तला थी विया। मेडिकल टीमूं उमाइण जी अपील। कराची में ॿिए ॾींहुं बि गजगोड़ सां बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवण आहे त मीरपुर ख़ासि चटो, मिठी, उमरकोट, बदीन ऐं थिरपारकर में मींहुं पवंदो। गुज़िरियल कराची में बरसाति सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी निकाल न थी सघियो। बिजली जी अखबूट बि जारी। वॾे वज़ीर मादली शाह सां जापान जे सफ़ीर जी मुलाक़ात। सिंध में ॿोॾि दौरान जानी माली नुक़सान थियण ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर मादली शाह जो चवणु आहे त ॿोॾि सबबि 600 माण्हू फौत ऐं 30 लख घर मुतासिर थिया आहिनि। समूरे सूबे जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। जापान जे सफ़ीर चयो आहे त ॾुखी घड़ीअ में ॿोॾि मुतासिर जी बहाली लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां दादू गढ़ स्टेशन जी हिफ़ाज़त लाइ सिविल इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज खे शाबाश। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त दादू गढ़ स्टेशन लाइ सिविल इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज जा क़दम सारा जोगा आहिनि। गढ़ स्टेशन जी हिफ़ाज़त लाइ 36 कलाकनि में 3 किलोमीटर बंदि ॿधो वियो। वज़ीर आज़म पारां बलूचिस्तान में शहर बहाल करण ते NH18 जी बि साराह। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। 10 दवाउनि जी क़ीमतनि में बादबारी समरी रद्द। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में रिलीफ ऐं बहाली समेत 6 नुकाती एजेंडा ते गौर वीचार। वफ़ाक़ी काबीना ECC जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾई छॾी। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान ॿुॾल मुल्क ऐं अवाम खे न ॾिसी सघियो। सिंध सकीन ते इक़्तिदार जी पटी ॿधल आहे। इमरान नियाज़ी जो असल मसइलो ज़ाती अना वॾाई ख़ुदगर्ज़ी इक़्तिदार जी लालच ऐं करप्शन आहे। इमरान ख़ान फरागोगी ऐं बुशरा बीबी लाइ एनआरओ घुरी रहियो आहे। इमरान ख़ान पहिरीं फ़ैसिलो कयो त तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे, परॾेही साज़िश या एनआरओ। मीरपुर ख़ासि वेझो जवाबदार कार इल्ज़ाम बिठो क़तल करे छॾियो। जवाबदार मिठू मरी कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी नौजवान भाइटी सीमा मरी ऐं विष्णु पुट मीरो मेंगवाड़ खे गोलियूं हणी मारे छॾियो। वाक़िए बाद जवाबदार थाणे ते पहुची गिरफ़्तारी लाइ पेश थी वियो। खैरपुर क़ौमी शहरती तेज़ रफ़्तार रोलर कोस्टर सां टकराइजी वियो। हादसे जे नतीजे में हिकु मुसाफ़िर फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसो शाह हुसैन बाईपास ते पेश आयो। फौती जो लाश ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो।
बादशाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह जे 279 उर्स मुबारक जे आख़िरी ॾींहं जूं तक़रीबूं दरगाह ते धागनि जी रस्म वक़्ती सजादा नशीद सईद काबिर हुसैन शाह अदा कई। उर्स मुबारक जी पुॼाणी वारी तक़रीब में अक़ीदतमंदनि वॾे तादाद में शिरकत कई। कैनेडा के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिसिसागा, मिल्टन ऐं हैमिल्टन में फायरिंग जा वाक़िया। पाकिस्तानी कैनेडियन मोहम्मद शकील ऐं हिकु पुलिस ऑफिसर माची पियो, 3 शहरी ज़ख़्मी। हमले आवर हैमिल्टन शहरी में मुक़ाबले दौरान माची पियो। पुलिस चवंदा त पाकिस्तानी ॼायो कैनेडियन शहरी मोहम्मद शकील ऑटो वर्कशॉप जो मालिक हो। My son sacrificed his life to save me. These powers are not a gift, but a curse. Born out of rage. So I'm opted out. आई हॉलीवुड सुपरस्टार ड्वाइन जॉनसन सुपर हीरो जे नए रूप में साम्हूं अचण लाइ तयार। फिल्म ब्लैक एडम 21 अक्टूबर ते नुमाइश लाइ पेश कई वेंदी।